लम्हे फिक्रिया। स्कूल जी छित जा चापड़ किरण करे मासूम शागिर्दियाणी शदीद जख्मी। इन जो जिम्मेवार केर? ही तस्वीरूं सांखड़ खां 1 किलोमीटर जे फासले ते ॻोठ गुल हसन सरीवाल जे स्कूल जूं आहिनि, जिते ज़बू हाल कमरे जी छित जा चापड़ किरण करे मासूम ॿारड़ी ज़ख्मी थी पई आहे। हिते सवाल इहो थो पैदा थिए त सिंध सरकार जेका तालीम जी बहितरीअ लाइ जिते कश्तो खणी आलिमी इदारनि आॾो 12 महीना पिनण जो प्रोग्राम ठाहे वेठी आहे, करोड़ें डॉलर तालीम जे नाले ते वरिता वञनि था, आख़िर इहा रक़म किथे थी ख़र्च थिए? SMC फंड केॾांहुं था वञनि? खुदारा सिंध जे मासूम माण्हुनि जी हयातियुनि सां न खेॾो। रोज़े आख़िरत तव्हां खां तव्हांजे मनसब ऐं फ़र्ज़नि जो पुछाणो थींदो। इहो मनसब रब जे तरफ़ां तव्हांखे ॾिनल अमानत आहे। इन अमानत में ख़यानत न कयो। मासूम जानियुनि खां खेॾण खां पहिरीं सोचे वठो त तव्हीं ख़ुदि औलादी आहियो। किथे तव्हांजो करणो तव्हांजी औलाद खे न भरणो पवे। इरमनाज़, HRJDU न्यूज़, हैदराबाद।